पीटीआई जे हिमायती एन 227 जी उम्मीदवार मैडम शबाना नवाब दादू प्रेस क्लब पहुची साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त इलेक्शन जे ॾींहुं 8 फरवरी ते अवाम खान साहब जी दादू ज़िले में हिमायत याफ़्ता उम्मीदवारनि जन जो इंतखाबी निशान डॉल्फिन ते ठप्पा आणी कामयाब करे इमरान खान जा हथ मज़बूत कंदो। मुखालफ़न वोट का बि अवाम लाइ एजेंडा नाहे, असां अवामी सियासत पिया कयूं। 15 सालनि में पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध खे तबाह करे छॾियो। खान साहब जी कॉल ते दादू में अवामी जागरता रैली कढियूं पिया। इंतज़ामिया असांजो इंतखाबी निशान बेट ते बि पाबंदी लॻाए छॾी आहे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।